वफाकी सूबाई हुकूमतन 15 सितंबर का मरहलेवार तालीमी इदारा खोलण जो इतफाक करे वरतो। पहिरें मरहले में 9 खां 12 दर्जे ताईं क्लास ऐं यूनिवर्सिटीज़ में तदरीसी अमल शुरू कयो वेंदो। तालीमी इदारनि में डबल शिफ्ट हलण ते पाबंदी हूंदी। हतमी ऐलान वज़ीर आज़म इमरान खान कंदो। तालीम खाते जे वफाकी वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत ते तालीमी इदारा खोलण बाबत पैनल सूबाई कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें 4 सूबनि जे वॾनि वज़ीरनि वीडियो लिंक ज़रिए शिरकत कई। कॉन्फ्रेंस में वफाक 3 सूबनि 15 सितंबर ते मरहलेवार तालीमी इदारा खोलण ते इतफाक कयो, जॾहिं त कैपी के हुकूमत तालीमी इदारा खोलण जी मुखालफ़त कई। कॉन्फ्रेंस में 15 सितंबर का तालीमी इदारा खोलण जो शेड्यूल जारी कंदे फ़ैसिलो कयो वियो त स्कूलनि में मास्क जो इस्तेमाल लाज़मी हूंदो। जिन इलाइक़नि में कोरोना वायरस पकड़ियो उते ॿीहर स्कूल बंद कया वेंदा। जारी कयल शेड्यूल मूजिब पहिरें मरहले में 15 सितंबर का 9 खां 12 दर्जे ताईं क्लास शुरू कया वेंदा, जॾहिं त ॿिए मरहले में 23 सितंबर खां 6 खां 8 दर्जे जा क्लास शुरू कया वेंदा, जॾहिं त नर्सरी खां 5 दर्जे जा क्लास आख़िरी मरहले में 30 सितंबर खां शुरू कया वेंदा।